अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। इन में आख़िर छा थींदो, छा इन में मुहिब जो भाउ मुहिब खे मिलंदो या उठे वारा मारे छॾींदा, या वरी हाणे हैबत जॾहिं नियापो खणी वेंदो रईस गफ़ार खान जो, हाकिम खान छा कंदो, कमाल खान वारनि खे एकदम कढी छॾींदो या वरी हैबत के का ॿी वर्दी ॾींदो। सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं इन नंढे वीडियो में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे। ऐं थी सके तो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो तो इन के फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों नेक्स्ट एपिसोड में जॾहिं ख़बर पवंदी हाकिम खान के तो वारिस के मारण चाहिनि था कमाल खान ऐं उठो, हू मना करे छॾींदो, चवंदो ईअं मां न करणु ॾींदुमि तव्हांखे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त रईस गफ़ार खान हैबत के मोकिलींदो, हैबत वञी सॼी हक़ीक़त कंदो ओठे वारनि जे साम्हूं हाकिम खान के। लेकिन हाकिम खान सोचण जी ॻाल्हि वक़्तु मतिलबु हिकिड़ो सोचण जो वक़्तु वठंदो ऐं अहिड़े हिसाब सां हाकिम खान जी इहो ॻाल्हियूं ॿुधी करे ओठो परेशान थी वेंदो। कमाल खान अलॻि वञी वरी सलाह कंदा त असांखे रईस गफ़ार खान झड़को करे मारणु चाहे थो, माना जिते असां वेठा आहियूं हितां अलॻि करे हाकिम खान के ऑफर ॾिए थो ऐं असांखे पूरो करणु चाहे थो। इहो चाल आहे रईस गफ़ार खान जी, हिननि खे पंहिंजे साह जी लॻी वेंदी आहे। अहिड़े हिसाब सां इहो सोचींदा आहिनि या वल्लू खे मारियूं या वारिस खे, कहिड़े बि तरीक़े सां रॿनि खे पूरो कमज़ोर कयूं ऐं रईस गफ़ार खान जो सिर खणायूं। ऐं कहिड़े बि हिसाब सां रॿनि झुकणु नथो चाहे, इन खे झुकाइणो आहे। इहा सलाहूं इहे शुरू करे ॾींदा कमाल खान ऐं उठो। फ़िलहालु हिकु ॿ किस्तनि ताईं वल्लू हिते ॿधलु हूंदो इन्हनि वटि ई, ऐं मुहिब पूरी जांच कंदो रहंदो। लेकिन मुहिब फासी चुको आहे, छाजे करे उन खे ॾिठो शमू, ऐं शमू तव्हां ॾिठो पोइ किस्त में बकियो इन जे मथां हिक ॿिए खे गिरेबान बि वरितऊं। अॻिते हली इहे अञा इन जो कमु ख़राबु थींदो ऐं हाकिम खान जे अॻियूं मुहिब ॻाल्हि फेरे वेंदो त मां हिन कम लाइ वियो हुउसि, पंहिंजो भाउ खे मिलणु वियो हुउसि, मतिलबु का ॿी ॻाल्हि करे वेंदो पाण खे बचाइण जे हिसाब सां। पोइ बि हाकिम थोरो घणो यकीन कंदो, थी सघे थो मत ईअं ई हुजे। असांखे ॾींदा इजाज़त दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़।